नाज़रीन, अमा के लालू रائंक जी ख़बर का आगाह कंदा हलूं तो लालू रائंक में जमात अहलसनत तंज़ीम इस्लाहुल फ़ुक़राअल हुसैनिया नक्शबंदिया जे अगवाणनि अल्लामा हाफ़िज़ सूफ़ी सोफ़दार पतूजो हुसैनी ऐं अल्लामा हाफ़िज़ इम्तियाज़ अली जूणी जो हुसैनी उस्ताद ख़ालिद हुसैन तुनियो हुसैनी जी अगवाणी में एक अज़ीम ऐं आलीशान जलसो मुनक़िद कयो वियो। उस्तादुल हुफ़ाज़ मरहूम हज़रत अल्लामा व मौलाना हाफ़िज़ मोहम्मद अयूब जूणी जो हुसैनी जे 40 जे मुनासिबत सां ऐं इलाइक़े जे जग मशहूर शख़्सियत मरहूम मग़फ़ूर आशिक़ रसूल निसार अहमद पेचूअ जी यादि में अज़ीम الشان जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे खे ज़िले कंबर शहदाद कोट समेत लाड़काणे डिवीज़न जे आलिमनि पहुची ख़िताब कयो। आलिमनि में हज़रत अल्लामा व मौलाना साईं हसन शाह बुख़ारी हुसैनी दामत बरकातुल आलिया, मौलाना मोहम्मद ताहिर हुसैनी जूणी जो शिकारपुर वारा, मौलाना बदरुद्दीन सुरियो, मौलाना मोहम्मद अली जट हुसैनी साहब, मौलाना खलील अहमद चन्ना हुसैनी साहब, मौलाना गुलाम मुस्तफ़ा किलाल कंबर शरीफ, मौलाना अब्दुल फ़त्ताह फ़ाते भट्टी हुसैनी साहब, सैयद गुलाम यासीन शाह साहब, मौलाना मोहम्मद ताहिर तुनियो साहब, मौलाना रियाज़ अहमद सोऊ हुसैनी साहब, मौलाना गुलाम शबीर सांद हुसैनी साहब, हाफ़िज़ हफ़ीज़ुर्रहमान सांद पखो, मौलाना सलाहुद्दीन सोऊ साहब, मौलाना जुनैद मुस्तफ़ा सुरियो ऐं ॿियनि आलिमनि ख़िताब कंदे चयो त मरहूम मग़फ़ूर अल्लामा हाफ़िज़ मोहम्मद अयूब जूणी जो हुसैनी जमात अहलसनत जी सरबुलंदी ऐं बका जे लाइ हयातीअ में वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं संदन जूं क़ुर्बानियूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। ऐं आलिमनि जो वधीक चवणु हुयो त असांजे इलाइक़े जे जग मशहूर शख़्सियत निसार अहमद पेचूअ साहब खे बि जमायत ऐं लालू रائنڪ जा शहरी यादि कनि पिया, छो जो हिननि ॿिन्ही इलाइक़े में माण्हुनि खे प्यार अमुन ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो हो। जलसे में हज़ारनि जे तादाद में शरीक माण्हुनि संदन जे मग़फ़िरत लाइ दुआऊं घुरियूं ऐं आलिमनि खे संदन ज़बरदस्त भेटा पेश कयो वियो।